तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकी हीअ वबा कोरोना वायरस जी तेज़ सां फैलिजी रही आहे उनखे जेको सिंध हुकूमत पारां जेके लॉकडाउन कयो वियो आहे अॼु चोथे ॾींहुं बि जाम साहिब शहरनि पारां बिल्कुलु शहर पाण मरादो जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि। जॾहिं त रोड रस्ता वीरानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त जाम साहिब जेकी पुलिस आहे उहा ईंदड़ वींदड़ जे खॾे दाख़िल रस्ताउनि ते बीही करे माण्हुनि खे जेको आहे रोके हुनखे वापसि करे पई छॾे। जेके इंटर थिए पई उनखे बचाए जे लाइ स्प्रे जेको आहे हथनि खे करे पियो वञे हुनखे जेके शहर में एंट्री थिए पई ऐं जाम साहिब पुलिस तमामु क़दम बि खयां आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जाम साहिब में गुज़िरियल 4 ॾींहं खां वठी जेको लॉकडाउन थियो आहे उन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके पोरियत जेके रोज़गार डेली वेजिस ते हूंदा हुआ जेको 200 रुपया या 300 रुपया ॾियारी खणी पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदा हुआ उहो इंतिहाई हींअर जेको आहे सो परेशान हाल आहिनि ऐं हुकूमती इंतज़ामात खे ॾिसनि पिया त हथनि ते त कॾहिं तो राशन अची असां ग़रीबनि ताईं पहुचाए। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे जाम साहिब में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे हिन महिल ताईं उन ग़रीबनि जी का सार न आहे लधी। जॾहिं त समाजी वर्कर जेके माण्हू आहिनि ऐं जेके बिना कंहिं फोटो सेशन जे पंहिंजे घरनि में राशन जेको आहे उहो ग़रीबनि ताईं पहुचाए रहिया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं कुझु ॾींहं अॻु में यूसीनि तरफ़ां जेके साबुण तक़सीम कया विया यूसीनि में उहे त उनखे तक़सीम कया विया आहिनि, पर हिन महिल ताईं यूसी या टाउन इंतज़ामिया या टाउन चेयरमैन या यूसी चेयरमैन पर हुननि जे खाद खुराक लाइ को बि जोॻा बंदोबस्त न कया आहिनि। जॾहिं त जेके रोज़मर्रा जा जेके शयूं आहिनि जीअं दालूं चांवर या खंडु गिहु जेको आहे उहो बि ज़ख़ीरा अंदोज़ माण्हुनि पारां जेको आहे ज़ख़ीरो करे हिते वॾे चोट चढ़ाए छॾिया पंहिंजा अघु जेके आहिनि उन्हनि जा चोट चढ़ी विया आहिनि। जेके ग़रीब मिसकिन खाइण पीअण खां त उन खां शयूं जेके दूर थी वियूं आहिनि ऐं हू पंहिंजे पेट गुज़र में इंतिहाई जेको आहे परेशान आहिया आहिनि। जी इतिहाद ओके सही आहे भाउ, हाणे फोटे मोकिलिजे।